बिजली के गरन बिलन नवा टैक्स लागू करण खिलाफ वापारिन पारा मुल्क गीर हड़ताल। कराची, लाहौर, पिशावर समेत नंढन वडन शहरन में वापारी मरकज ऐं मार्केटूं बंद। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी के मुख्तलिफ इलाक़नि में भी कारोबार बंद। हब, सखर, कंबर, ठट्टो, टंडोअलयार में शटरबंद हड़ताल। शहदादकोट, जैकाबाद, दादू, टंडो आदम, मदेजी ऐं तलहार में शटडाउन। वापारी अगवाननि जो चवणु आहे त बिजली जे अघनि में वाध ऐं ज़ालिमाना टैक्स वापसि वरिता वञनि। वापारी अगवाननि जो वापारी दोस्त स्कीम ऐं विद होल्डिंग टैक्स ख़त्म करण जो मुतालबो। हुकूमत जो सुप्रीम कोर्ट में जजिस जो अंग वधाए 30 करण जो फ़ैसिलो। जजिस जे अंग बाबति तरमीमी बिल क़ौमी असेंबली में जमा। बिल जे मतन मूजिब जजिस जे अंग में वाद केसनि जे बैकलॉग सबब ज़रूरी आहे। जजिस जे अंग में वाद सां फ़ैसिलनि खे यकीनी बणाए सघिबो। के बि जज ते गैर ज़रूरी दबाव में घटिताई ईंदी। सिंध के मुख्तलिफ शहरन में वक्फे वक्फे से किथे हल्की तो किथे तेज बरसात। हेठाई वाला इलाका पानी हेठ अची विया। फसलन के नुकसान। कराची में वक्फे वक्फे से बरसात जो सिलसिलो जारी। काजी अहमद, बिरानी, सगियूं, कोटलालू, गुपचानी, मियाँ साहब, मनहड़ो में वसकारो। बंगू बिहण, गड़ी हसन, झोल, उस्मान शाहुरी, कमाल देरो में बरसात। बिजली बंद। मवासलाती निज़ाम डावाडोल। वोणन तिरन सारिन जे फसल के कापारी ढग। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज जो चवणु आहे त मानसून सिस्टम जो मरकज़ सिंध में दाख़िल थी चुको आहे। 31 अगस्त ताईं सिंध में सिस्टम बरसात जो सबब बणिजंदो। कराची में अॼु वक्फे वक्फे सां बरसात पवंदी। केपी में अमन जी सूरत हाल ख़राब है। केपी जा कुछ ज़िला नोको एरिया बणिजी चुका आहिनि। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त सूबे में अस्करियत पसंदनि खे आबाद करण खां पोइ सूरत हाल ख़राब थी। अमन जी ज़िम्मेवारी खैबर पख्तूनख्वा हुकूमत ते आहे। मौलाना फज़ल रहमान सां एहतराम जो रिश्तो आहे। ईंदड़ महीने का मुल्क में पेट्रोल और डीजल की कीमतुन में घटाई जो इम्कान। ज़रियन मूजिब 1 सितंबर का 15 सितंबर ताईं पेट्रोल के अघ में ₹2.97 और हाई स्पीड डीजल की कीमत में ₹2.31 फी लीटर घटाई कई वेंदी। गासलेट ₹1.39 और लाइट डीजल ₹1.96 फी लीटर सहांगो थियण जो इम्कान।
पंजाब जे शहर पतोकी में अदालती ॿुधणी खां वापस ईंदड़ बजणा हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल, मुखालिफ धुर जे हथियारबंदनि जी फायरिंग में फारिस अकबर माशी विया। नवीद ज़ख्मी, वाक़े बाद मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख्मी अस्पताल मुंतक़िल। सिंध यूनिवर्सिटी जामशोरजी पॉइंट बस ड्राइवर जे क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे फाही जी सज़ा। गुलाम अली क़त्ल केस में 3 जवाबदारनि आसिफ शाह, ज़ैन शाह ऐं यूनुस बिरोही ते ॾोह साबित 20 जनवरी 2020 ते सिटी गेट वेझो फायरिंग करे बस ड्राइवर खे क़त्ल कयो वियो हो। गोड़की बरसां पाथियल जुबान ते धाड़ेलनि जे तशद्दुद वारी वीडियो वायरल। बासन का भुंग तलब। ॻोठ लालूवारी इलाइक़े मां ख़ादिम हुसैन मक्सी के बहफ़्ता गॾु कयो पियो हो। वीडियो में मुख़्तलिफ़ बासन के भुंग भरे खेसि आज़ाद करण जी अपील करे रहियो आहे। गंबट में हथियारबंदन पारां चौकीदारनि खे यरगमाल बणाए होलसेल मोबाइल शॉप तां फुर। वाक़े ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल। वापारी हाजी सरफराज़ मेमन मूजिब हथियारबंद होलसेल दुकान जा ताला टोड़े 70 लख रुपया रोक ऐं करोड़े रुपयनि जी मालियत जा मोबाइल फोन सेट खणी फरार थी विया। धरती टीवी वाक़े जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता। DIG सक्कर ॾोहनि ते ज़ाब्तो न आणण ते SHO गंबट खे रिवर्ट ऐं मुअत्तल करे छॾियो। जोही बरसा MNB ट्रेन के लगल घारे 15 खां वधीक ॻोठ बोड़ेज जा पाणी ॿिनि ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। केतिरनि ई ॻोठनि जा शहर ॾांहुं वेंदड़ रस्ता पाणी जी लपेट में अची विया। इलाइक़े वासियुनि जो MNB ट्रेन जो घारो बंदि कराए वधीक ॻोठनि खे मुतासिर थियण खां बचाइण जो मुतालबो। गजल क़ौमनि सऊदी अरब, अमरीका, चीन, रूस, तुर्की ऐं ईरान जी पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी जी मज़म्मत। गजल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस चयो आहे त पाकिस्तान जी हुकूमत हमलनि जी जांच करे ज़िम्मेवार खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए। सऊदी परॾेही वज़ारत चयो आहे त हर क़िस्म जे तशद्दुद इंतिहा पसंदी खे रद्द करियूं था।